तो मुखे हाथ मिलाए गजन कैसा मेरा बेटा मेरा लाल पर पापा अजमा ताकि पेरे के पवन जाए मुखे आशीर्वाद अची 5 मिनट तरस वो धनी हले हुयो अंदर रूम में वनी करे 10 मिनट खां पोइ निकतो दर बंद करे छडी 10 मिनट खां पोइ दर खोले बाहर निकतो ची पुट हां जेको खपई सो कर ही पेरे त पियो पर ची पापा 10 मिनट पहिरीं माता के पेरे पवना स्पोता के पेरे छोको न पवन में 10 मिनट इंतजार छो करायो ची पुट वो निने करे जो सच्ची गल तैयार थी तो मुझे मां पी जो फोटो घर में हो पर मां करे उन्हनि के पेरे को न पियोस अज तो जेडी मां दिया इच्छा व्यक्त कई त मुके वठी वञ पत्ता जल्दी अध्ययन कोन हफ्ते खां पोइ ॾेई वेंदी सही ईअं करे वरी 2 महीना निकिरी विया उन्हें थोड़ा कड़क उघराणी कई पई पोइ वींदासीं हिकु दफ़ो मूंखे यादि आहे मां अम्मा खे त पेरे पई निकितुसि पर बाबा खे पेरे पवणु भुलिजी वियुसि तकड़ में स्कूल भॼणो आहे ॿाहिरि ताईं विया त मुंहिंजी माउ डोड़ंदी आई आहे सदके जे हेॾा जॾा अॼु पिणे खे पेरे कोन पियो वाह त मां निकिरी वियो कुझु अम्मा बाबा त अञा सम्झो पियो आहे न हूं टोड़ी भई सुतल पीउ खे माउ पेरे पवाए मोकिलींदी इहा डिजाइन अॼुकल्ह जा औलाद असांजा पोटा पोटियूं वेंदा आहिनि न स्कूल वो पेरे पई कोन वेंदा आहिनि वरी पेरे पवाए पोइ वेंदा आहिनि हा सुबुह जा 4:45 थींदा 5:30 वीचारी मानस उथंदी उसी डोली ॾेई सुम्हारंदा आहियूं उठो न मेरा राजा बेटा उठो मेरे राजा उठेगा अभी तुझे को उठा भी नहीं है मेरे राजा बेटा ने नहीं भी नहीं कराए चलो उठो फिर स्कूल जाएगा बाहर जाएगा नींद वणंदी न चलो मम्मी प्लीज मी 10 मिनट चली मां चली तैयारी साफ कर चली पियो जे छोरो 10 मिनट का पोपरी टक्कर में तैयार कर दी सो हली नहीं से धक्के भी दस भाई ये चक्रा समान हो गए चलो थदजी ने मेहंदी रखने में और चाय छानी में 5 मिनट उठते पी कर रखने में चाय पीती चाय पी 5-10 मिनट थी ना चली हां वाले वही थी मथे ना तो मेरा राजा अभी तो देखो मेरा राजा उठा भी नहीं है अभी नहीं कराए अभी छी भी नहीं कराए अभी मेरा राजा बेटा ने ब्रश भी नहीं कराए चलो उठो तैयार हो जाओ फिर स्कूल जाना है मम्मी प्लीज आप बहुत परेशान करते हो प्लीज 5 मिनट चली मात चली भले क्यों थे भले क्यों जे रिक्शा खरास वगे वरी जे रखने में करे छा अरे बिन पराठन जो वरी अटो कोई नहीं उन्हें वरी मोड़ विझी बिन पराठन जो अटो कोई मोड़ विझी जे छोरो खाए तो पड़ी वो कैसे ने पुरुष में प्यार पे होगा छोरो पे होगा छोरे जो हाँ खाई दी वो छोरो डर दबाए पियो वो मानस भाई खर्चो करे होते ही बूथ द्वारे से तो हनस बाथरूम में कोसे पानी बाल्टी तैयारी पड़ी छोरे के ब्याही दी गई होते ही उघाड़ो करे बनोटा है ना वो तो सोठा सरफा साबुन सा ये मनी दी छोरे के जन को 12 साल पुरानो मोल अरे माल पता हो जाए अरे छोरे जो लक बार करे वो वेड़ी दस द्वार में खंड दस सिद्धो बात जे क्लास रूप में बैठी दस उठे अच्छी करे पहले न होगी वो डाटा पाउडर क्रीम तेल फुले जोटियों बोटियों कराए फर्स्ट क्लास स्कूल ड्रेस पाए टाई बाई बधी बूट जोराम पाए छोरो समझी दो हाँ तो मुझे पी के भी स्कूल बने हाँ बचाए छोरो खाए कुछ बल के खा छोरा खा खाई को बद सफा हड्डियों जो पिंजरो थी खा हे डोलो नो धूल में खाई सुबह सामने दबाव थी
पोइ जेतिरो पुॼंदसि खाईंदुसि, बाक़ी माण्हू हथ कढंदो तरी खां ॿाहिरि, पोइ खोड़े ॾींदो माण्हू खे भूंदो, चवंदो मामी टाटा, अरे पोइ माण्हू छड़ी पहुची मुंहिंजो बच्चो खे टाटा करे थो, धूड़ भूंदा ॾेई वेई ॿाहिरी, ख़ुशि पई थी टाटा थो कढई। नथो पुॼी सघे ॿारनि सां। मूंखे याद थी परमानंद प्यासी छा कंदो आहे पिणे, चई जीअं मम्मी चवंदी आहे तीअं कंदो आहे, नथो पुॼी सघे, पोइ पधरा थो वञे, तॾा विच विच में थोरी